अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर हैदराबाद पारां ॻोल्हारियुनि औरतुनि लाइ ॻोठ लोंग खोसो में मोबाइल मेडिकल कैंप लॻाई वई। उन मौक़े ते हैंड्स जे समीरा डायरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी कोशिश आहे त उन्हनि मिस्किननि ॻोठाणनि जी मदद कयूं जेके अस्पतालुनि जो ख़र्च नथा भरे सघनि। खेनि संदनि घर जे दरवाज़े ते अल्ट्रासाउंड ऐं दवाऊं मुहैया कयूं। हुन चयो त गॾोगॾु खेनि व्हील चेयर, कैश ऐं कारोबार लाइ पिणु मदद कई पई वञे। हुन चयो त हैंड्स जो वाइदो आहे त हर हाल में असां मुश्किल वक़्त में पंजनि सां गॾु रहूं। जॾहिं त ॻोठ जे सभिनी औरतुनि तोड़े मर्दनि खे ज़िले गवर्नमेंट ऐं सिहत खाते हैदराबाद जे मदद सां कोविड जी वैक्सीन पिणु लॻाई वई। उन दौरान हैंड्स जो रीजनल मैनेजर अब्दुल रज़ाक उमरानी ऐं ताज मोहम्मद मेमण पिणु मौजूदु हुआ। जॾहिं त सिंध जे अज़ीम शख़्सियत जाम साकी जी न्याणी डॉक्टर बख्तार जाम मरीज़नि जी चकास करे अल्ट्रासाउंड कयो ऐं मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं।